नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं त बेतमादी रिथ खे हतमी शक्ल ॾियण लाइ मुख़ालिफ़ धुर जे टिनि वॾनि विच में मुलाक़ात तइ थी वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं PDM सहबरा मौलाना फज़ल रहमान में अॼु शाम मुलाक़ात थींदी। टिन्ही अॻवाननि में ज़रदारी हाउस इस्लामाबाद में मुलाक़ात ते इत्तफ़ाक़ बेतमादी रिथ खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं त बेतमादी रिथ खे हतमी शक्ल ॾियण लाइ मुख़ालिफ़ धुर जे टिनि वॾनि विच में मुलाक़ात तइ थी वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं PDM सहबरा मौलाना फज़ल रहमान में अॼु शाम मुलाक़ात थींदी। टिन्ही अॻवाननि में ज़रदारी हाउस इस्लामाबाद में मुलाक़ात ते इत्तफ़ाक़ बेतमादी रिथ खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।